अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो सिंधमा से दिलताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर से 10 रोड जी रहवासी जब्बार अली सहतो ॿुधायो त आउं ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियां। मूंखे वापडा जे मुलाज़िम अयाज़ मला पारां तमामु घणो परेशान कयो आहे, जॾहिं त मूं वापडा जे आला अमलदारनि खे शिकायत कई आहे, जंहिंजो चवणु आहे त वापडा मीटर रेडर अयाज़ मला जो मोरो शहर अंदरि ड्यूटी न आहे, जॾहिं त अयाज़ मला हिन वक़्तु सखर बदिली थियल आहे, मगर हितां जे GSDO फारूक काबूरो जी मिली भगत सां सरेआम मोरो शहर अंदरि रिश्वत वठी रहियो ऐं संदसि चवण ते मोरो जे शहरनि खे परेशान करे रहियो आहे, जंहिंजी CCTV फुटेज ऐं वाज़ी नज़र अची रहियो आहे, जंहिंखे मूं 500 रुपया ॾिना त चयईं ॿीहर ऑफिसरनि लाइ बि पैसा ॾियो। मूं चयो त असांजो मीटर आहे, असां ग़ैर क़ानूनी तौरु तव्हांखे पैसा छो ॾियूं, जंहिं ते हिन चयो त 5000 रुपया ॾियणा पवंदा, ॿी सूरत में अवां मथां वापडा जी टीम जी कार्रवाई समेत बिल डिटेक्शन लॻाई वेंदी। अयाज़ मला पारां मूंखे मौतमार धमकियूं ॾींदे चयो त कुझु ॾींहं अंदरि रेंजर्स मोरो शहर अचण वारी आहे, असां तूं मथां कार्रवाई कराए तुंहिंजे मथां केस दाख़िल कराईंदासीं। मुतासिर शहरनि पारां DG रेंजर्स ऐं सिपको चीफ खे अपील कई आहे त नोटिस वठी इंक्वायरी कराई वञे।